प्यारा भाइरो ऐं भेनरो, क़ौमी साथियो, जिए सिंधु देश, जिए साईं जीअम सैद। अॼु जो ॾींहुं असांजे सिंधी सुञाणप, सकाफ़त ऐं तारीख़ जे अज़ीम जशन जो ॾींहुं आहे। सिंधी सकाफ़ती ॾींहुं असांजे लाइ सिर्फ़ु सकाफ़ती रंगनि ऐं ख़ुशियुनि जो इज़हार जो मौक़ो नाहे, पर इहो ॾींहुं आहे जंहिं ते असीं पंहिंजे हक़नि, मसइलनि ऐं पंहिंजे धरती सां मुहबत जो इज़हार करियूं था। दोस्तो, कल्ह राति खां वठी करे समूरी सिंध में क़ौमी कारकुननि जे घरनि ते रियासती इदारनि, पुलिस, रेंजर्स जूं चढ़ायूं जारी आहिनि ऐं क़ौमी परचम लाथा पिया वञनि। इन जो मतिलबु रियासत ख़ौफ़ज़दा थी चुकी आहे। क़ौमी एकता जे ॾिहाड़े ऐं क़ौमी ॿधीअ जे ॾींहं ते रियासत एतिरी त ख़ौफ़ज़दा थी पई आहे जो समूरी सिंध में क़ौमी कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं पिणु कयूं पियूं वञनि। क़ौमी परचम मुख़्तलिफ़ सिंध में जॻहनि तां लाथा पिया वञनि। शहीद बशीर ख़ान जी मज़ार तां परचम लाथा विया आहिनि। शहीद सिराई क़ुर्बान खावड़ जी मज़ार तां परचम लाथा विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हंधनि तां समूरी सिंध में परचम लाहिण जो सिलसिलो रियासत तरफ़ां जारी राति खां रहियो आहे। तंहिं बावजूद बि अॼु ॾिसो त इन रियासत जे ख़ौफ़ खे समूरी सिंधी क़ौमी कारकुन टोड़े अॼु लखनि करोड़नि जी तादाद में अॼु रोडनि ते निकिरी करे हर शहर जे, हर वाण बस्तीअ जे ऐं वॾनि शहरनि कराची, हैदराबाद, सखर, नवाबशाह, लाड़काणो, समूरी सिंध में अॼु क़ौमी कारकुननि सिंधी क़ौम मल्हायो आहे ऐं क़ौमी परचमनि सां, वतन जे आज़ादी वारे परचम सां लखनि करोड़नि जी तादाद में निकिरी करे प्रेस क्लबनि ते पंहिंजो एहतजाज बि रिकॉर्ड करायो आहे। क़ौमी एकता जो ॾिहाड़ो मल्हायो आहे ऐं रियासत खे ॿुधायो आहे तव्हांजूं इहे सख़्तियूं, तव्हांजा जेल, टार्चर सेल असांखे वतन सां मुहबत, वतन जी आज़ादी जी जदोजहद खां रोके नथा सघनि। अॼु पूरी सिंध में हर तरफ़ तव्हांखे क़ौमी परचम कुहाड़ी वारो ॻाढ़ो झंडो नज़र ईंदो। इहो फ़िक्रे जीएम सैद जी फतह आहे त अॼु असांजे क़ौमी परचम खे सॼी सिंध अपनाए छॾियो आहे ऐं जेके आहिनि हर वाहण, हर बस्ती, हर ॻोठ, हर शहर में तव्हांखे क़ौमी परचम वतन जी आज़ादी वारो नज़र ईंदो। अॼु हर तरफ़ समूरी सिंध में समूरी क़ौम जो हिकु ई नारो आहे, सिंधु दरिया ते के बि केनाल मंज़ूर नाहिनि। सिंध में मज़हबी इंता पसंदी कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंध मां जबरी खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फौरी आज़ादु कयो वञे। अॼु GSN फ्रीडम मूवमेंट तरफ़ां ऐलानियल समूरी सिंध में रैलियूं कढी वयूं आहिनि त सिंध में मज़हबी इंता पसंदी खे सिंधी क़ौम रद्द करे थी। सिंध जी तारीख़ शाहिद आहे त ही धरती हमेशह मज़हबी रवादारी, भाईचारे ऐं इंसानियत जी मॉडल रही आहे। शाह लतीफ़, सचल सरमत जहिड़ा बुज़ुर्ग असांखे मुहबत ऐं अमन जो पैगाम ॾींदा रहिया आहिनि। सिंध हमेशह मज़हबी इंता पसंदी ऐं तशद्दुद खे रद्द कयो आहे, छाकाणि त ही धरती हर इंसान जी आज़ादी ऐं इज़त ते यकीन रखे थी। असांखे पंहिंजे सकाफ़ती ऐं इख़लाक़ी विरसे खे बरक़रार रखंदे मज़हबी इंता पसंदी ख़िलाफ़ मुतहद थियणो पवंदो। ॿियो असांजो मुदो जेको अॼु जी सकाफ़ती रैलियुनि में उजागर कयो आहे उहो आहे, सिंधु दरिया ते केनाल कंहिं बि सूरत में सिंधी क़ौम क़बूल न कंदी। सिंधु दरिया सिंध जी ज़िंदगी जो अहम हिसो आहे, पर अफ़सोस जो कुझु ताक़तवर हल्का ऐं रियासती इदारा पंजाब साम्राज हिन दरिया ते नाजाइज़ केनाल ठाहिण
ऐं पाणीअ जी विर्छ में ज़ियादतुनि ज़रिए सिंध जे हक़नि खे पुठिते धिकणु चाहिनि था। हीउ अमल न रुॻो सिंध जी ज़राअत खे तबाह करे रहियो आहे, पर लखें माण्हुनि जी ज़िंदगी ऐं माशियत खे ख़तरे में विझी रहियो आहे। सिंधु दरिया असांजे वजूद जी अलामत आहे ऐं असांखे गॾिजी हिन जी हिफ़ाज़त करणी पवंदी। GSN फ्रीडम मूवमेंट हर साल जीअं हिन साल बि पंहिंजे क़ौमी कारकुननि खे न विसारियो आहे। हर साल जीअं सक़ाफ़ती ॾियारे ते GSN फ्रीडम मूवमेंट 5 सालनि खां क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबी लाइ रैलियूं कढंदी रही आहे, एहतजाज रिकॉर्ड कराईंदी रही आहे। अॼु बि सिंधी ऐं बलोच क़ौमी कारकुननि सियासी कारकुननि जी जबरी गुमशुदगियुनि जो असां ॾींहुं करे मल्हाए रहिया आहियूं। सिंध ऐं बलोचिस्तान में माण्हुनि जी जबरी गुमशुदगियुनि जो अलमियो असांजे समाज जो हिकु वॾो ज़ख़्म आहे। बेगुनाह माण्हुनि खे अगवा करे इन्हनि जे ख़ानदाननि खे अज़ियत में विझणु इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। सिंधी ऐं बलोच क़ौमुनि जे माण्हुनि खे गुम करण जी ही कुद्दी रिवायत असांजी तारीख़ ऐं सक़ाफ़त सां ज़ुल्म आहे। असां हिन ॾाढ ज़ुल्म जबर ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा रहंदासीं जेसीं ताईं असांजा गुम थियल क़ौमी कारकुन वापसि नथा कया वञनि। दोस्तो ऐं साथियो, सिंधी सक़ाफ़ती ॾींहुं असांखे हिक ॿिए सां ॻंढणु, पंहिंजे हक़नि लाइ मुतहद थियणु ऐं पंहिंजे धरती सां मुहबत जो वचन ॾियण जो ॾींहुं आहे। अचो त हिन सक़ाफ़ती ॾींहं ते असां पंहिंजे धरती लाइ इन जज़्बे सां कमु करण जो वचन करियूं। दोस्तो ऐं साथियो, अॼोको ॾींहुं असांखे इहो वचन वठराए थो त पंहिंजे ॿोली, पंहिंजे सक़ाफ़त ऐं पंहिंजे धरतीअ जी हिफ़ाज़त लाइ हर मुमकिन क़दम खणंदासीं। अजरक ऐं टोपी असांजो फ़ख़्रु आहे ऐं सिंधु दरिया असांजी ज़िंदगी आहे। जिए सिंधु देश, जिए साईं जीम साहिब।